नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं त मुल्क में बिजली जे वॾे ब्रेक डाउन सबबि सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान में बिजली जी फराहमी मुअतल थी वई आहे। ज़रीन मौसम फैसलाबाद में भी फनी ख़राबी सबबि ब्रेक डाउन थियो आहे। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मटियारी, टंडोल यार, मीरपुर खास, बदीन, थरपारकर, जैकबाबाद ऐं ॿिनि शहरनि में भी बिजली बंद थी वई आहे। ज़रीन मौसम गुडू थर्मल पावर हाउस जा बिजली पैदा कंदड़ समूरा यूनिट बंद थी विया आहिनि। गुडू थर्मल पावर हाउस जे 600 मेगावोट स्विच यार्ड में ख़राबी अची वई, जंहिं सबबि सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान खे बिजली जी फराहमी मुअतल थी वई आहे। इन हवाले से नाज़रीन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो रिपोर्टर शबीर लाशारी असां सां लाइन ते मौजूद है। जी शबीर, आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी शबीर। नाज़रीन राब्तो असांजो मुनक़ता थी वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अॼु जी अहम ख़बर ॾींदा हलूं त मुल्क में बिजली जे वॾे ब्रेकडाउन सबबि सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान में बिजली जी फराहमी मुअतल थी वई आहे। ज़रियनि मूजिबि फैसलाबाद जे घिटीगढ़ स्टेशन में फनी ख़राबी सबबि ब्रेकडाउन थियो आहे। कराची, हैदराबाद, नवाबशाह ऐं ॿियनि शहरनि में बिजली जो ब्रेकडाउन थी वियो आहे। नाज़रीन शबीर लाशारी सां राब्तो असांजो बहाल थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर तफ़सील मालूम कंदासीं। जी शबीर, आगाह कजो, छा तफ़सील आहे? अॼु सुबुह खां वठी गादीर शहर कराची समेत सॼी सिंध जी बिजली जेका आहे उनजो हिकु डिघो ब्रेकडाउन थियो आहे, जंहिं नतीजे में ख़ासि तौर ते गादीर शहर कराची सॼो शहर जेको आहे उहो उन में बिजली ग़ाइब थी चुकी आहे, जंहिंजे करे शहर जो कारोबार जेको आहे उहो सख़्तु मुतासिर थियो आहे ऐं ख़ासि तौर ते पाणी जो बहान जेको आहे उहो पिणु पैदा थी वियो आहे। इन हवाले सां तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ारत जो हिकु वज़ाहती बयानु जेको आहे उहो बि साम्हूं आयो आहे, जंहिंमें चयो वियो आहे त सभ खां पहिरीं जेका ट्रिपिंग शुरू थी आहे उहा कराची मां थी आहे, जंहिंखां पोइ सॼी सिंध ऐं मुल्क जे ॿियनि इलाइक़नि ताईं उहा ट्रिपिंग पहुती आहे, जंहिं नतीजे में बिजली जो हिकिड़ो वॾो ब्रेक जेको आहे उहो डाउन थियो आहे। मुख़्तलिफ़ मुतज़ाद ख़बरूं जेके आहिनि इन हवाले सां उहे बि आयूं। पहिरियां इहो ॿुधायो वियो त गुडू थर्मल पावर में ट्रिपिंग थी आहे, जंहिं नतीजे में 6 यूनिट जेके आहिनि उहे बंदि थी विया आहिनि ऐं उन करे कराची समेत सिंध जा समूरा जेके शहर आहिनि उहे बिजली खां महरूम बणिजी विया। उन सां गॾोगॾु बलोचिस्तान खे बि जेका गुडू थर्मल पावर वटां बिजली सप्लाई थींदी उहा मुअतल थी वई। उन सां गॾोगॾु पंजाब जा जेके कुझु सिराइकी बेल्ट वारा इलाइक़ा आहिनि जितां बि गुडू थर्मल वटां बिजली सप्लाई थींदी उहा बंदि थी वई। वरी के इलेक्ट्रिक जो हिकु ॿियो बयानु आयो, जंहिंमें ॿुधायो वियो त नेशनल ग्रिड स्टेशन मां ट्रिपिंग सबबि के इलेक्ट्रिक खे बिजली जी फराहमी मुअतल थी आहे। मजमूई तौर ते इहो चई सघिजे थो त हिन वक़्तु ताईं सुबुह जो 9 वॻे खां जेको आहे बिजली जेको ब्रेकडाउन शुरू थियो, हिन वक़्तु ताईं कराची में बिजली बिल्कुलु ग़ाइब आहे ऐं शहरी सख़्तु परेशान आहिनि। वफ़ाक़ी तवानाई वारे खाते चवणु आहे त बिजली शाम सिज लथे ताईं बहाल थी वेंदी। जी शबीर, वॾी महिरबानी आगाह करण लाइ। नाज़रीन शबीर लाशारी असांखे आगाह करियो। ख़बर जे हवाले सां अव्हांखे आगाह कंदा हलूं। हिकु भेरो ॿीहर इहा ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे मुल्क में बिजली जे वॾे ब्रेकडाउन सबबि सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान में बिजली जी फराहमी मुअतल थी वई आहे। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मटियारी, टंडोल यार, मीरपुर खास, बदीन, थरपारकर, जैकबाबाद ऐं ॿिनि शहरनि में भी बिजली बंद थी वई आहे। ज़रियनि मूजिबि गुडू थर्मल पावर हाउस जा बिजली पैदा कंदड़ समूरा यूनिट बंद थी विया आहिनि। गुडू थर्मल पावर हाउस जे 600 मेगावोट स्विच यार्ड में ख़राबी अची वई आहे, जंहिं सबबि सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान खे बिजली जी फराहमी मुअतल थी वई आहे। के इलेक्ट्रिक जा 71 मॉडरेट ग्रिड स्टेशन बंद थी विया आहिनि। ब्रेकडाउन सबबि कराची वाटर बोर्ड जी पंपिंग स्टेशन खे भी बिजली जी फराहमी मुअतल थी वई, जॾहिं त धाबेची में भी पंपिंग लाइन फाटण सबबि कराची खे पाणी जी सप्लाई मुअतल थी वई आहे। नेशनल ग्रिड में ख़राबी सबबि मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 6000 मेगावोट बिजली बंद कई वई आहे। मीरपुर खां जी सूरत हाल मालूम कंदासीं फज़ुल शहर खां। जी फज़ुल, आगाह कजो, छा तफ़सील आहे? जीअं सुबुह 7 बजे खां जेको आहे बिजली जो ब्रेकडाउन थियो आहे, जेको हिन टाइम ताईं जेको मीरपुर खास शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे अञा हिन टाइम ताईं जेको बिजली न आई आहे। पर जॾहिं तव्हां ॿुधाईंदो हलां त गर्मीअ जी बि जेको आहे हल्की जेका शिदत आहे, पर उन बावजूद बि लाइट न आहे। त उन सबबु जेको आहे कारोबारी माण्हू आहिनि या मिल्स आहिनि या अटे चिकी आहिनि या जेको आहे अहिड़ी जेके बि जेको इलेक्ट्रिक शयूं आहिनि उहे जेको आहे मुकमल तौर उनजो कारोबार बि पिणु बंदि आहे, जॾहिं त शहर जी सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। जी मेहरबानी फज़ुल शहर तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन अव्हांखे आगाह कई पिया मुल्क में बिजली जे वॾी ब्रेकडाउन सबबि सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान में बिजली जी फराहमी मुअतल थी वई आहे।
ज़रीन मौसम फैसलाबाद में भी फनी ख़राबी सबब ब्रेक डाउन थियो आहे। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मटियारी, टंडो अलायार, मीरपुर ख़ास, बदीन, थरपारकर, जैकोबाबाद ऐं ॿियनि शहरनि में बिजली बंदि थी वई आहे। ज़रियनि मूजिबि गुडू थर्मल पावर हाउस जा बिजली पैदा कंदड़ समूरा यूनिट बंदि थी विया आहिनि। गुडू थर्मल पावर हाउस जे 600 मेगावाट स्टोरेज यार्ड में ख़राबी अची वई आहे, जंहिं सबबि सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान खे बिजली जी फ़राहमी मुअतल थी वई आहे। के इलेक्ट्रिक जा 71 मां 63 गेज स्टेशन बंदि थी विया आहिनि। नाज़रीन, नवाबशाह जी सूरत हाल मालूम कंदासीं। धरती टीवी नवाबशाह जो ब्यूरो चीफ इम्तियाज़ कीरियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इम्तियाज़, आगाह कजो, नवाबशाह जी छा सूरत हाल आहे? बिजली जो ब्रेक डाउन थियो उन खां बाद में? बिल्कुलु तव्हांखे ॿुधायूं त सॼे मुल्क जीअं अॼु सुबुह खां सिंध समेत नवाबशाह जी सूरत हाल तव्हांखे ॿुधायूं त सुबुह साण जेको आहे सो ब्लैकआउट थियो आहे बिजली जो, ऐं जेके आहिनि इलाइक़ा आहिनि तक़रीबन जेके आहिनि त माण्हुनि में चोॿोल हलनि पिया त हीउ ब्लैकआउट थियो आहे, छा आहे, लोड शेडिंग आहे, छा मसइलो आहे, जंहिंजे करे सिंध समेत पूरे मुल्क में ओचितो जेको आहे लोड शेडिंग थी वई आहे। पोइ काफ़ी सारा अलॻि अलॻि ॻाल्हियूं ॿुधण में अचनि पियूं। केरु चए पियो त छा मसइलो आहे, केरु छा। तव्हांखे ॿुधायूं हलूं त जेके ऑफिसूं आहिनि, तक़रीबन जेके हॉस्पिटल आहिनि, उन्हनि में बि जेकी सूरत हाल जेकी आहे सा इहा लोड शेडिंग वारी आहे, छाकाणि त जनरेटर कुझु टाइम ते हलिया, उन खां पोइ अञा जेके आहे सो बिजली न बहाल थियण जे करे उहे जनरेटर जेको जो आहिनि उहे बि बंदि थी विया आहिनि, ऐं काफ़ी सारियूं ऑफिसूं जेके आहिनि उन्हनि में बिजली न आहे। जी इम्तियाज़, वॾी महिरबानी आगाह करण लाइ। नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। मुल्क में बिजली जे वॾे ब्रेक डाउन सबबि सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान में बिजली जी फ़राहमी मुअतल थी वई आहे। ज़रीन मौसम फैसलाबाद में बि फनी ख़राबी सबबि ब्रेक डाउन थियो आहे। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मटियारी, टंडे अलायार, मीरपुर ख़ास, बदीन, थरपारकर, जैकोबाबाद ऐं ॿियनि शहरनि में बि बिजली बंदि थी वई। ज़रीन मौसम गुडू थर्मल पावर हाउस जा बिजली पैदा कंदड़ समूरा यूनिट बंदि थी विया। गुडू थर्मल पावर हाउस जे 600 मेगावाट स्टोरेज यार्ड में ख़राबी अची वई, जंहिं सबबि सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान खे बिजली जी फ़राहमी मुअतल थी वई आहे। ब्रेक डाउन सबबि कराची वाटर बोर्ड जी पब्लिक स्टेशन खे बिजली जी फ़राहमी मुअतल थी वई आहे।